श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। त 16 धीअर हुयूं जंहिंमो हिकिड़ी सती थी दक्ष प्रजापति खे हिकिड़ी मूर्ति। अॻिते कथा ईंदी आहे दक्ष महाराज जी त उन्हनि वरी भगवान जी भक्ति आराधना कई, उन्हनि जी सदगति थी, उन्हनि खे लाभ थियो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अॻिते तव्हां कथा श्रवण कयो, ॾाढी प्रेम में भक्ति में कथा। भगवान ध्रुव महाराज जी मनु शत्रुपा प्रिय व्रत उत्तानपाद। उत्तानपाद महाराज खे ॿ धर्म पत्नियूं, हिकिड़ी माता सुनीति, ॿी माता सुरुचि। सुनीति यानी सुंदर नीति वारी, धर्म कर्म ते हलण वारी, सभ्यता ते मर्यादा ते पतिव्रत धर्म ते हलण वारी। और सुरुचि रुचि हॉबीज़ कामनाउनि ते हलण वारी, जेको इच्छाउनि जे रस्ते ते वेंदो हुनजो दमन थींदो। यादि रखिजो, भक्तीअ जे रस्ते जेको हलंदो धर्म ते, उहो ऊर्ध्व गति थींदो, अॻिते वधंदो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सुरुचिअ मो बालक थियो उत्तम ऐं सुनीतिअ मो परम भागवत। भगवान जा प्यारा प्यारा भक्त थिया। बोलो ध्रुव जी महाराज की। लेकिन नंढी पत्नी ही सुरुचि सुंदर हुई और सुनीतिअ तो ध्यानु हटियो राजा जो। उन सां सौतेलो व्यवहार करण लॻा, ॿियाई करण लॻा। उनखे उहो सम्मान न मिलियो जेको राजरानीअ खे मिलणु खपे। सभु कुझु उन जे नंढी पत्नीअ खे, सुरुचिअ खे, मान सम्मान सुख सुविधा सभु कुझु उनखे। और स्वाभाविक आहे बालक ध्रुव बि वीचारो निमाणो थियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, नंढो सो बालक ध्रुव महाराज 5 साल बि अञा हाणे उमिरि थी आहे। घुमंदे घुमंदे अची करे पंहिंजे पिता जे साम्हूं पहुतो। पिता राज गद्दीअ ते वेठा, सुंदर वैभव विशाल राज गद्दी, ऐं बगल में माता उन्हनि जी वेठी आहे सुरुचि, ऐं गोद में वेठो आहे उन्हनि जो भाउ उत्तम। भाउ खे ॾिसी करे कि मुंहिंजो भाउ वेठो आहे गोद में, भाउ भेण जी इच्छा थींदी आहे गॾु विहूं, असां बि माता पिता जे गोद में चढ़ूं, असां बि सिंघासन ते विहूं। त सरल स्वाभाविक बालक ध्रुव 2 हथ मथे खणी करे पिता जे तरफ़ अचणु लॻो। अञा पिता उत्तानपाद हथ खणनि, गोद में विहारनि, उन खे गद्दीअ ते विहारनि, कुझु ॻाल्हाइनि। उन खां पहिरीं मैडम ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो, सुरुचिअ। चओ जय श्री कृष्ण। वैसे भी उत्तानपाद जो अर्थ आहे कि जंहिंजा पेर मथे जे तरफ़ हुजनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। बालक जन्म वठंदो आहे त हुनजा पेर चवंदा आहिनि मथे हूंदा आहिनि। लेकिन ध्रुव महाराज जी हथ मथे कया, पिता कुझु ॻाल्हाइनि, उन खां पहिरियों ई सुरुचि जहर कढणु लॻी। ख़बरदार भॼ तूं। अहिड़ो कर्कश ॻाल्हाई उन सां, अहिड़ो राजकुमार हो, कोई मामूली बालक हो। ये महाराज प्राण ॾेई छॾनि क्षत्रिय, अपमान सहन न कंदा आहिनि। अहिड़ो खून आहे उन्हनि में क्षत्रिय जो। जबकि 5 साल जो बालक हो। हट तो अभागण जा निभागी जा पुट, हट तो, अहिड़ा शब्द ॻाल्हाया। तूं वेंदे पंहिंजे हिन पिता जे गद्दीअ ते, तूं कहिड़ो शुभ कर्म कयो आहे? कयो छा आहे तो? हिते कोई वॾनि भागनि वारा वेहंदा, जंहिं वॾा कम कया हुजनि। ऐं वॾो कमु करियां त तूं मुंहिंजे गर्भ मां जनम वठियां, सुनीतिअ जे गर्भ मां जनम न वठियां, और तूं मुंहिंजे पेट मां जनम वठियां तॾहिं हिते वेही सघियां। हट तो। हाँ, अहिड़ो तिरस्कार थियो। पत्नी करे थी, पति चुप वेठो आहे। त चुप रहण बि अपराध आहे हिते। चओ हरे राम। अपराध केवल एतिरो न आहे कि पत्नी ग़लति व्यवहार थी हले, ग़लति ॻाल्हाए थी, ऐं पति कुझु चए नथो, सम्झाए नथो, चुप थो रहे, त चुप रहण बि अपराध आहे। उते मौन बि अपराध आहे। चओ हरे कृष्ण। तूं राजा आहे, पति आहे, उनजो कुझु ॻाल्हाए त सही। कुछ न ॻाल्हायो, इहो ई अपराध बणिजी वियो।
रोंदा रोंदा ध्रुव महाराज पंहिंजे माता वटि आया। अरे ईअं पिया फुफकारनि, ईअं अखियूं लाल, लंबी लंबी सांस। 5 साल जो बालक ईअं क्रोधित थी थो सघे? कमाल आहे। माता तुरंत गोद में खणी वरितो, नेत्र पोछिया। पुट छा थियो, छा थियो, छा थियो, मूंखे ॿुधाए। रोंदो रोंदो काफ़ी देरि खां ॿुधाए थो, हीअ ॻाल्हि थी आहे। मूंखे चए थी तूं कोई वॾो कमु न कयो आहे, तूं लाइक़ु न आहे वेहण जे गदीअ ते। छो? छो अम्मा मां नथो वेही सघां? हाणे ध्यानु ॾिजो त माता कीअं हुजे, स्त्री कीअं हुजे, पतिव्रता पत्नी कंहिंखे चइबो आहे। अॼु जी स्त्री चवंदी आहे कि मां पुट जे लाइ पतीअ सां बि लड़ी वेंदमि, संसार सां लड़ी वेंदमि, लेकिन धर्म छा आहे उहो बि त ॾिसो। एतिरो ई धर्म आहे लड़ाई झगड़ा करणु, उहो ई समाधान आहे। धर्म छा आहे पहिरियों पकड़ियो त सही, सही छा आहे ग़लति छा आहे। हाणे अगरि अॼु जी स्त्री हुजे हा त तुरंत वञे हा लड़ाई करणु, पहिरियों त उन सां सौत सां लड़ाई करे हा, झुंडा पकड़े करे हिकदमि गुथम गुथा थी वञा, मुड़ुस खे चइसां हल त मां हाणे कोर्ट में निपटाए थी तोसां। लेकिन माता सुनीति चए थी हू तुंहिंजी माता अथई पुट, यादि रखजांइ। हा माता ग़लति नथी चवई, तोखे सही थी चए। तूं छा कयो आहे, कोई वॾो कमु कयो आहे? बालक हैरान थिया, कमाल आहे। ॾिसो कीअं मोड़े छॾियो उनजे माता, क्रोध खे भक्तीअ तरफ़ मोड़े छॾियो। ध्यानु ॾिजो, चएसि थी तूं वॾो कमु काथे कयो आहे पुट, उहो ग़लति थोरी थी चवई, तूं रोए थो पियो। हा वॾो कमु छा थींदो आहे? हीअं धरतीअ ते सभिनि खां वॾो कर्म अगरि आहे त भॻवानु नारायण जी भक्ति आहे। क्रोध भाव में बदिलजी वियो। आहा धन्य माता सुनीति, कीअं दिशा बदिले छॾी। चएसि थी पुट सभिनि खां वॾो कमु भक्ति आहे, तूं भक्ति कॾहिं कई न आहे? तूं वेही करे भॻवान जो कीर्तन कयो आहे, नाम जपियो आहे, भॻवान खे रिझायो आहे, भॻवान खे पातो आहे, प्रभुअ जो प्रेम पातो अथई, प्रभुअ जो दर्शन कयो अथई? न मां त कुझु न कयो आहे। पोइ तूं वॾो कीअं बणंदे, कीअं गद्दीअ ते वेहंदे? ध्रुव महाराज बि 5 साल जा आज्ञाकारी, ईअं नथा चवनि त मुंहिंजो भाउ कीअं वेठो आहे हुते, हा न। असां त तुरंत असां बसि कॉम्पिटिशन कंदा आहियूं, हे छो थो करे? अरे सुठे जी नकल कबी आहे, बुरे जी थोरी कबी आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो सुम्ही पियो आहे त ॿियो ईअं चवंदो हे बि सुम्ही पियो आहे त मां छो न सुम्हां? अरे तूं उनखे ॾिस जेको उथी वियो आहे, उथी करे तयारु थी भक्ति भॼन थो करे। जेको सत्संग वञे थो उनखे न ॾिसंदासीं, जेके 1000 माण्हू नथा वञनि उनखे ई ॾिसंदासीं, त काॾे असांजो पतन थींदो की न? जतन कयो। ध्रुव महाराज चए थो माता भॻवान जी भक्ति करण सां छा थींदो आहे? पुट छा थींदो आहे? उनखे भॻवान जी गोद मिली वेंदी आहे। भॻवानु चाहिनि त 3 लोकनि जो राज ॾेई छॾनि। हीअ त ॾाढी नंढी गद्दी आहे, हे त कुझु न आहिनि। सदा जे लाइ उहे राजा महाराजा बणाए छॾनि। भगवत प्राप्तिअ खां वॾी कोई दुनिया में शइ ई कोन्हे। बसि एतिरो ज्ञान ॿुधो। हाणे ॾिसो नारद जी महाराज उन्हनि खे छा ॾींदा? अॻिते हली कथा ॿुधंदव, उन्हनि खे नाम दान ॾींदा, ज्ञान ॾींदा, भक्ति ॾींदा, ध्यानु सेखारींदा। उन्हनि जा गुरु केरु आहिनि? ध्रुव महाराज जा केरु आहिनि? नारद जी महाराज। लेकिन पहिरीं गुरु केरु थी? माता सुनीति। अगरि इहो ज्ञान न ॾियां उनखे त निकिरनि घर खां महल खां ॿाहिरि, मिलनि उन्हनि खे नारद जी, भोग विलास में लॻी वञनि। इन करे चवंदा आहिनि पहिरीं गुरु माता थींदी आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण। माताऊं जेके बि वेठी आहियो यादि कजो, तव्हांजा ॿार सत्संग ते नथा अचनि, कीर्तन ते नथा अचनि त उन नंढे ॿारनि जो दोष न, तव्हांजो दोष आहे। अरे भाई असां त चऊं था, उन्हनि खे मञनि कोन था, निठर थी बीठा आहिनि, चवनि ई नथा मञनि। हा इहो जवाबु ॾींदव न तव्हां? ॾाढो सम्झाईंदा आहियूं। लेकिन इहो ॿुधायो, हे त लॉकडाउन खे भुलिजी वञो। स्कूल जेॾीमहिल रेगुलर लॻंदो हो, अगरि हफ़्ते में 1 ॾींहुं स्कूल वञनि, 6 ॾींहं न वञनि, 1 ॾींहुं तव्हां सहंदव, 2 ॾींहं सहंदव न, 3 ॾींहं सहंदव, सम्झाईंदव, 4थे ॾींहुं डांटींदव। ऐं अगरि लगातार स्वस्थ रहंदे बढ़िया न वञनि ऐं मोबाइल हलाइनि वेठा सॼो ॾींहुं, त पोइ तव्हां छा कंदव? खीचे चमाट हणंदव। वञे थो की न स्कूल? ठका कंदी मैं, उल्टो लटकाईंदी मैं, ॿधंदी मैं, मिर्च भरींदी मैं मुंहं में। ओॾी महिल तव्हां सम्झंदा आहियो की इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, स्कूल केरु वेंदो? पर दरबार छो न ईंदो, सत्संग छो न ॿुधंदो? इहो तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो न आहे की न? इहो अगरि फ़र्ज़ु मञो त पोइ ॿार कीअं न अचनि। पंहिंजे स्वार्थ जे लाइ असां चिलाईंदा आहियूं, पुटु दुकान ते न वञे त ठका करेसि पी चमाट।
पी खाराईंदो। हाँ, मां तुंहिंजो नौकर आहियां, जीवन भर तो जवान थियो आहे, वञ छोरा वे वञी दुकान ते, मां ई हॾ हणा वेठो, तूं बसि हिते आराम कंदे घुमंदे फिरंदे, कढी छॾींदोमांइ घर मां। हरे राम, वीचारो कुंजी खणी हली वियो। ईअं सत्संग भजन ते मोकिलणु खपे। चओ हरे राम, हे हरे। असांजा आदरणीय काका सुंदरदास रामानी चवंदा, वो 65 साल, उन्हनि जी उमिरि 70 साल। उहे चवंदा जॾहिं असां नंढा हूंदासीं सिंध में पढ़ाई कंदासीं न, त गुरुजी पुछंदा हुआ, पुट चंडा रोज़ु ईंदो आहे, अॼु त चंड अथई, ॿुधाए घर मां आई पंहिंजे माता पिता खे पेरे पई आहे? न गुरुजी न पई आहे। ठका चमाट, वञ पहिरियों माउ पीउ खे पेरे पई आहे। गुरुजी अधु कलाक जो रस्तो आहे, चाहे कलाक जो रस्तो हुजे, कलाक पंधु कराए मोकिलियऊं पेरे पवण जे लाइ। अच्छा, वापसि वञी करे पेरे पवंदुमि, उहो वरी पइजां। अॼु उहो पौ जेको अचण महिल पेरे पई न आयो आहे, चरण स्पर्श करे न आयो आहे माउ पीउ जा, वञ वापसि। चए पियो अधु कलाकु वञणु, अधु कलाकु अचणु, कलाकु पंधु करे माउ पीउ खे जेको पेरे पवंदो, ॿिए ॾींहुं उहो ग़लती कंदो पेरे न पवण जी। हरे राम। इहा ॻाल्हि त तव्हां हिते ई सिखंदव सत्संग में। मम्मी पापा ॿारनि खे थोरी सेखारींदा कि तव्हां मूंखे पेरे पई वञो, उहो चवण में बि शर्म अचे। हालांकि माता पिता जो स्वार्थ न आहे, उन्हनि खे कुझु मिलण वारो न आहे, लेकिन असां बिगड़ी वेंदासीं। चओ हरे राम। असांखे माता पिता कॾहिं न चयो कि पेरे पई वञो, लेकिन असां सत्संग मां ई सिखियासीं, उतो ई पतो पियो। लेकिन जेके सत्संगी न हूंदा न, जेके अहिड़ा माण्हू हूंदा सत्संग खां दूर हूंदा, सात्संग जी, बाबा आनंद राम साहिब जन खे मां ईअं चवंदे ॾिठो बचपन में, छोड़े बेशर्म आयो आहियां, गुरूअ खे पेरे पियो आहे, पेरे पए तूं, ॿुधायो। पोइ कॾहिं मां चयोमांनि बाबा तव्हां पाण था चओ न, तव्हां पेरे पवण लाइ पाण खे? त उन्हनि सम्झायो, पुट मां हिन शरीर जे लाइ नथो चवां कि मूंखे पेरे पओ, मूंखे कोई इच्छा न आहे मूंखे पेरे पवनि न पवनि, लेकिन अॼु अगरि उहो न सिखियो त जीवन भर न सिखी सघंदो, न पंहिंजे माउ पीउ खे पेरे पवंदो, न कंहिं संत महात्मा खे पेरे पवंदो। अॼु हुनजे सिखण जी उमिरि आहे, सिखी वठे। बिन सत्संग विवेक न होई। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नारद जी महाराज चवंदा आहिनि राति जो ई हली पिया, माता जी चरणनि में प्रणाम कयो अथऊं, निकिता त माता सुरुचि वेठी हुई, उनखे दंडवत प्रणाम करिया। अहिड़ो ज्ञान ॾिनो माता जननीअ कि उहो तुंहिंजी माता अथई, तुंहिंजो भलो थी चाहे। क्षण भर पहिरियों उनजे प्रति गुस्सो क्रोध हो, हाणे अहोभाव आहे, प्रणाम करे था वञनि। हैरान थी त ही हिनखे त मां घटि वधि ॻाल्हायो, ही काॾे थो वञे प्रणाम करे, कंहिंखे पतो ई न आहे। जंगल में हली आहे, जंगल में हलंदा विया भॻवान जो सिंहासन हिलणु लॻो। कोई सभु सहारा छॾे करे भॻवान जे तरफ़ हले त भॻवान जो सिंहासन हिलंदो आहे। भॻवान ख़्यालु कंदा आहिनि। लक्ष्मी माता पहिरियों ई घुमे पई अॻिते पोइते ध्रुव महाराज जे, भॻवान खे चिलाइण लॻी, निकितो तो ॿाहिरि राजमहल मां, हिन जो पीउ ध्यानु न रखंदो तान पात, उन त छॾे छॾियो अथसि। माता घर में वेठी अथसि, हे अकेलो निकितो अथव। अरे देवी मूंखे सभु पतो आहे, मूंखे ख़्यालु आहे, पूरो ख़्यालु आहे। भॻवान था चवनि, मां चई छॾियो आहे नारद जी पहिरियों ई पहुची विया आहिनि, हिन खां पहिरियों ई। हरे कृष्ण। रस्ते में नारद जी महाराज मिलिया, छा चयो उन्हनि? प्रेम सां, भाव सां, नारायण 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 नारायण। अरे 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 बालक तूं काॾे थो वञे पियो? अरे नारद जी महाराज किरी पिया चरणनि में, भाव भरिजी वियो। भगवंत तव्हां हिते? हा पुट तूं काॾे थो वञे? मां न भॻवान खे पाइण थो वञा। हे महामुनि, हे देवर्षि, मुंहिंजे माता चयो आहे भॻवान जी भक्तीअ खां वधीक कुझु कोन्हे। मां संकल्प कयो आहे, पको इरादो कयो आहे, मां श्री वासुदेव जो दर्शन कंदुमि। नारद जी महाराज परीक्षा था वठनि, पुट तूं दर्शन त पोइ कंदे, हिन महिल वेंदे शेर बगिड़ भालू चीता ईंदे, तोखे हिते ई पंहिंजो डिनर ठाहे छॾींदे राति जो। कि मां वरी जनम वठंदुमि, वरी भक्ति कंदुमि। अरे बाप रे। नारद महाराज चयो अहो क्षत्रियाणाम रक्त, क्षत्रिय जो खून ॾिसो। हिकिड़ो इरादो करे वरितईं त ठोस प्राण ॾेई करे बि निभाईंदो। अरे भैया मां मजाक नथो कयां, जंगल में हिंसक पशु रहंदा आहिनि। चई महाराज मुंहिंजी माता चए पई जेको भॻवान जो भॼन कंदो आहे भॻवान उनजी रक्षा कंदा आहिनि, छा जानवर भॻवान खां वधीक आहिनि? नारद जी महाराज चुप। हाणे हिनखे छा ज्ञान ॾिजे, हिन खां छा परीक्षा वठिजे? बसि बसि पुट तुंहिंजी परीक्षा थी वई, हेॾे अचु।
तोखे मां भगवान जो ध्यान तो ॿुधाए, तोखे नाम तो ॾियां, 12 अखरनि जो मंत्र अथई, हे मंत्र जप ऐं तूं भगवान जो ध्यानु कर। हिन तरह सां वञ, पहिरियों यमुना जी में सनानु करे आ, चओ हरे कृष्ण। यमुना जी जे किनारे ते सनानु करे ध्रुव महाराज आया ऐं उन्हनि खे भगवान जो वासुदेव जो ध्यानु सम्झायो ऐं महामंत्र ॾिनो। ख़बर अथव कहिड़ो? उथी बीह करे असां बि उहो महामंत्र जो कीर्तन कयूं। उथी बीहो। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। वासुदेवाय हरि वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि बोल। गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए रे। गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए। हे गिरधारी गिरधारी गाविए रे, मीरा के श्याम प्रभु गाविए रे। हे गिरधारी गिरधारी गाविए रे, मीरा के लाल प्रभु गाविए रे। हे गिरधारी गिरधारी गाविए रे भजो, मीरा के श्याम प्रभु गाविए रे। हे गिरधारी गिरधारी गाविए रे, मीरा के श्याम प्रभु गाविए। हाँ गाविए गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए रे। गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए। हाँ गाविए गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए रे। गोविंद गोविंद गाविए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाविए रे। कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई जवाब है नहीं। मेरे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है ओ नहीं। मेरे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। हे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल बोल। राधे।
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 हे गोविंद राधे गोपाल राधे 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 ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मुरारे हे मुरारे हे मुरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मुरारे हे मुरारे हे मुरारे ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के ठाकुर हमरे रमण बिहारी हम है रमण बिहारी के साधु सेवा धर्म हमारा काम न दुनियादारी के साधु सेवा धर्म हमारा काम न दुनियादारी पे बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। कथा याद तो काथे पहुंची भाई? हाँ, प्रहलाद महाराज जी हले पई न कथा? हाँ था चो रघुनाथ भगवान जी। अच्छा, ध्रुव महाराज काथे पहुंचा? हाँ, यमुना जी जे किनारे ते नारद जी महाराज उन्हनि खे द्वादश अक्षर मंत्र सां दीक्षित कयो। चओ ओम नमो भगवते भगवते वासुदेवा। वासुदेवाय। ये तो 12 अक्षर, ओम एक अक्षर, नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षर। कई माण्हू ग़लति जपींदा अथव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः वरी चवंदा आहिनि, उहो पूजा पाठ में लॻंदो आहे। इन नाम खे बि नमस्कार, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, प्रभु तव्हांजे नाम खे बि प्रणाम। लेकिन जेको सेवक शिष्य साधक भक्त जेको नाम जपे 12 अखरनि जो, है न, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। आवाज थोड़ी घटाओ, ढोलक नृत्य कीर्तन में वधिक रखो। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम
नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोल वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। नारद महाराज ज्ञान भक्ति सिखारे नाम दान ॾेई करे अंतर्धान थिया। ध्रुव महाराज घणे प्रेम सां नाम सिमरन करण लगा, प्रभुअ जो ध्यानु करण लगा। पहिरें ॾींहं में ध्यानु ॾिजो भाई, चओ हरे राम। असांखे त कलाकु थींदो आहे त बसि पेट में कबड्डी शुरू थी वेंदी आहे कुअनि जी, हा न, कबड्डी खेॾणु लॻंदा आहिनि पेट में चूहा। लेकिन नारद जी महाराज पहिरें महीने में 3 ॾींहंनि खां पोइ चौथे ॾींहं में केवल हिकु बार ॿेर या कैथ जा फल हा उते वणनि में उहे खाई करे वरी भॼन कंदा। ॿियो महीनो लॻो त 6 ॾींहंनि में हिकु बार, 7 ॾींहं ते केवल सुकी घास करे खाई करे वरी भॼन में लीन थी वेंदा। 3 महीने में 9 ॾींहंनि खां पोइ 10 ॾींहं में हिकु बार, 10 ॾींहं में केवल हिकु बार जल पीअंदा, पाणी पी करे वरी भॼन में लीन। ऐं चौथे महीने में 12 ॾींहंनि खां पोइ 13 ॾींहं ते हिकु बार केवल लंबी सांस खणंदा, वरी भॼन कंदा। यानी बाक़ी समय अहिड़ो योग बल भक्ति बल अची वियो कि सांस रोके करे भॼन कंदा, हा न। इहो क्रम हलंदो रहियो। 5 ॾींहं में हिकु पेर ते बीह रहिया, चओ जय श्री कृष्ण। ॾिसो हर ॾींहुं पंहिंजी तपस्या कठिन था कंदा वञनि। 5 महीने में हिकु पेर ते बीह रहिया ऐं उमिरि 5 साल। काॾों आई ताक़त या शक्ति, काॾों आई 5 साल जे ॿार में? या भॻवान जे भक्तीअ जी शक्ति आहे, प्रभुअ जी कृपा आहे। हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इहा भक्तीअ जी शक्ति आहे। सात संगत जी 5 महीना गुजरिया त भॻवान जो ध्यानु अची वियो। अहिड़ी कृपा थी 5 महीने में सॼो जगत भॻवान में, सॼो जगत जगन्नाथ में, ऐं भॻवान जगन्नाथ ध्रुव बालक जे हृदय में अची वेही रहिया। बोलो जगन्नाथ भगवान की। हाणे छाजे करे अखियूं खोलनि, छाजे करे उहो सांस खणनि? कहिड़ी ज़रूरत आहे? सांस बि रोके छॾियऊं। 12 ॾींहंनि में बि सांस न खणण लॻा महाराज। 6 महीनो लॻो सभिनी जी सांस रुकण लॻी। ऑक्सीजन लेवल ख़तमु बिना कोरोना जे। देवताऊं तड़फण लॻा, महाराज छा थी रहियो आहे? ब्रह्मा जी वटि आया, ब्रह्मा जी भॻवान वटि आया, चवनि था घबरायो न, मुंहिंजो भक्त भॼन थो करे, उन सांस रोकी आहे, मुंहिंजे भक्त में मां आहियां, हिन करे 3 लोकनि जी सांस थी रोके। घबरायो न, भॻवान आया, प्रभु तव्हां काॾे था वञो? हू मुंहिंजो दर्शन करण लाइ वेठो आहे। पोइ चई मां उनजो दर्शन करण थो वञा। हे असांजा भॻवान आहिनि। गरुड़ जे ते चढ़ी करे श्री भॻवान ध्रुव महाराज जे साम्हूं अची बीठा आहिनि। उहे नेत्र नथा खोलनि, छो जो भीतर ई दर्शन था थियनि। भॻवान छवि खीचे वठी, अरे प्रभु काॾे आहे? नेत्र खोलियऊं, जेको अंदरि उहो ई ॿाहिरि। बोल वृंदावन बिहारी लाल। साक्षात दर्शन थिया भॻवान जा। ॾिसंदा रहिजी विया ध्रुव महाराज, गदगद थी विया। कथा में लिखियल आहे, भगवान जी दर्शन ॾिनो ध्रुव महाराज के न, तो ध्रुव बालक भगवान को नेत्रों से पीने लगे लिखियल आहे। ये न लिखियल आहे कि अखियुनि सां दर्शन कयूं। यानी एॾा मिठा, एॾा प्यारा, एॾा मधुर लॻा कि मुख सां जीअं कोई माण्हू गंगा जल पीए, त अहिड़ी तरह सां अखियुनि सां भगवान जे दर्शन खे पीअण लॻा। सोचो,
कीअं भगवान आहिनि, कीअं भक्त आहे, कीअं भक्ति आहे, कहिड़ो उन्हनि जो दर्शन आहे। असांखे त प्यास ई न आहे। हे हरे ॻाल्हाए नथा सघनि, मन में आहे कि मां स्तुति कयां, छा कयां, मूंखे त कुझु ईंदो बि न आहे। मां त 5 साल जो आहियां, 5.5 साल जो, मां त पढ़ियो लिखियो बि न आहियां। श्री भगवान बीठा आहिनि, अनंत लोक महेश्वर, छा चवां, कीअं स्तुति कबी आहे भगवान जी। हथ जोड़े बीठा आहिनि, रोअनि था, चरणनि में लोटपोट था थियनि। भगवान अंतर्यामी सम्झी आहे, स्तुति करणु थो चाहे। भगवान शंख खणी करे ईअं थोरो सो स्पर्श कयो। 4 वेद प्रकट थिया, शास्त्र प्रकट थिया, ज्ञान भक्ति वैराग्य सब प्रकट थिया। अहिड़ी सुंदर स्तुति कई आहे भगवान जी। हे मुंहिंजा पालनहार, जगदीश्वर, सर्वाधार, तू अकेलो सहारो आहे, तू ही सर्वस्व है, तू ही सब कुछ आहे। निराधारन जो आधार, बेसहारन जो सहारो आहे तू प्रभु। सभिनी जो मालिक आहे, पोइ बि भक्तनि जे पोयों ईअं घुमंदो आहे प्रभु। आहा, ये माता ॿार जे पोयों घुमे, उन खां वधीक तू भक्त वत्सल आहे। बोल वृंदावन बिहारी लाल। स्वागत कयो संतन जो। बोलो बाबा खूब चंद साहिब की। ध्रुव महाराज भगवान जी ॾाढी सुंदर स्तुति कई ऐं भगवान चवनि था, प्यारा बालक तू अद्भुत भक्ति कई आहे। ध्रुव मां तो ते ॾाढो राज़ी आहे, तू घुर छा घुरंदे, मां तोखे सर्वस्व ॾेई छॾींदुमि, कहिड़ी शइ आहे जेकी मां तोखे न ॾियां। हाणे ध्रुव महाराज भगवान जो दर्शन करे बदिलजी विया, चवनि था प्रभु ओहो, मूंखे त पतो ई न हो तव्हांजा सुदर्शन एतिरा सुंदर अद्भुत आहिनि। कुझु बि त न आहे, तव्हांजे दर्शन खां पोइ छा बचियो। तव्हांजी निरंतर भक्ति हलंदी रहे प्रभु। ओहो, मन में ॾाढो वीचार थो अचे। भगवान अंतर्यामी चवनि था, ध्रुव तू त भक्त आहे, तोखे मां भक्ति ॾिनी, तोखे मां मुक्ति ॾिनी, लेकिन उन खां पहिरियों तोखे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञणी पवंदी। प्रभु कहिड़ी? तोखे मां राज थो ॾियां, राजगद्दी थो ॾियां। तू 36,000 साल तक राज कर। भगवान 5 साल जी सरकार न ठाहींदा आहिनि भैया। 36,000 साल राज कर तूं, उन खां पोइ तुंहिंजो लोक हूंदो, ध्रुव लोक। वॾा वॾा ऋषि जेके तव्हां नाला ॿुधव, उहे तुंहिंजी प्रदक्षिणा कंदा, परिक्रमा कंदा। पुट ध्रुव, तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे। हाणे ॾाढी ग्लानी थी, आत्मग्लानी। ओहो, मां अहिड़े श्री भगवान जे लाइ, राज जे लाइ भक्ति कई, राज पाइण जे लाइ, राजगद्दीअ ते वेहण जे लाइ रोअण लॻा। पुट न, इहो मुंहिंजो नालो आहे पूर्ण काम, मां काई कामना न बचाईंदो आहियां। तूं इहो न सोच तूं राज कंदे त तूं भटकी वेंदे, न, तोखे मुंहिंजी माया न पकड़ींदी। अंत त तोखे मुंहिंजो परम धाम मिलंदो, मां मिलंदुमि। तूं राज कंदे मूंखे यादि कर, भक्ति कर। चरणनि ते किरी पियो। हेॾे नारद महाराज ध्रुव महाराज खे ज्ञान भक्ति मंत्र ॾेई करे उनजे पिता ॾे विया, उत्तानपाद ॾे। उनखे सम्झायूं, ज्ञान ॾिनऊं ॾाढो, ऐं चवणु लॻा तूं अपराध कयो आहे, इन जो प्रायश्चित खीर पी करे तूं निरंतर भॼन कर। ऐं 6 महीना जॾहिं थिया त पतो पियो उत्तानपाद खे कि मुंहिंजो पुटु 5 साल जो बालक भगवत दर्शन करे आयो आहे। वॾी यात्रा निकिती, जुलूस कढियऊं। उन खां पहिरियों ई शहर में हज़ारे लखे माण्हू आया। ध्रुव महाराज जो अद्भुत स्वागत थियो। ऐं आया जेॾी महिल त ध्रुव महाराज उन ई माता खे वरी प्रणाम कयो, सुरुचिअ खे, पिता खे प्रणाम कयो। ॾिसो, इहा चइबी आहे व्यवहार कुशलता, इहो चइबो आहे सदाचार, इहो चइबो आहे बुराई का बदला भलाई से। हरे कृष्ण। माता सुनी थी गले सां लॻायो। आहा, चई पुट तूं मुंहिंजो गर्भ सफल कयो आहे, तूं मुंहिंजो जनम सफल कयो, तूं लोक तारे छॾिया, तूं पुट सॼे परिवार जो उद्धार करे छॾियो। मां बलहार वञा, पुटु हुजे त अहिड़ो। चए थो न न माता, तूं अगरि राह न ॾेखारियां त मां काॾों भॼन कयां, माता हुजे त अहिड़ी। हरे कृष्ण, हे हरे। 36,000 साल ध्रुव महाराज राज्य कयो। उन्हनि जा भाउ जेके हा उत्तम, उन्हनि जी हिकु बार युद्ध थी, यक्षन सां मारिजी आहे युद्ध में। ध्रुव महाराज खे ॾाढो क्रोध आयो, भयंकर युद्ध कई। तॾहिं मनु जी महाराज सम्झायो, वॾनि सम्झायो, आज्ञा मञी करे शांत थी विया। युद्ध विश्राम कयूं। कुबेर महाराज चयूं, मां पुटु तो ते राज़ी आहियां, यक्षन जा
देवता आहिनि वरदान घुर उन्हनि खां बि इहो ई वरदान घुरियऊं कि मां कॾहिं भुली करे बि भॻवान खे भुलिजां न। वाह पुट वाह, तो जहिड़ा ई त भॻवान खे पाईंदा आहिनि। तथास्तु। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 36,000 साल बि गुजरिया सात संगत जी। जेको पल अचे तो वञी रहियो आहे। है शब्द ही ते ग़लति अथव। आचार्य रजनीश चवंदा आहिनि कि इन संसार में है शब्द आहे ई कोन, उहो धोखे सां इस्तेमालु थो थिए। देयर इज़ नॉट इज शब्द आहे ई कोन। एवरीथिंग इज़ गोइंग। हिते ING लॻल आहे, क्रिया हली रही आहे। चवनि था ईअं कीअं था असां बांका जवान वेठा आहियूं। अरे न न, जवानी खां गुज़री रहिया। हे ॿार वेठा आहिनि। अरे ॿार न आहिनि, बचपन खां गुज़री रहिया आहिनि। ॿार बचपन खां गुज़री रहिया आहिनि। जवानी खां गुज़री बुढ़ापे जी तरफ़ थी वञे, वृद्धावस्था मृत्यु जी तरफ़ थी वञे, जन्म मौत जी तरफ़ थो वञे। हर क्षण में परिवर्तन जारी आहे, सेकंड में बि न, निमिष में। चओ जय श्री कृष्ण। जेको असांजे चेहरे ते 10 सालनि में परिवर्तन ईंदो आहे, 5 सालनि में ईंदो आहे, 3 सालनि में ईंदो आहे, 1 साल में ईंदो आहे, 1 महीने में ईंदो आहे, 1 ॾींहं में बि ईंदो आहे, 1 राति में बि ईंदो आहे, 1 घंटे में बि ईंदो आहे, 1 मिंट में ईंदो आहे। उहो ई परिवर्तन 1 सेकंड में बि ईंदो आहे। न अचे त माण्हू बदिलजे छो? हर क्षण में असां बदिलजऊं था। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुखदेव जी महाराज चवनि था, हे परीक्षित, ये शरीर खां पार थी, शरीर खे मां न सम्झ। ये शरीर असांजो न आहे, कुछ भी ना है। शरीर सां जेकी भी शइ जुड़ियल है तो वह असांजी कीअं थींदी? जॾहिं पिछले जन्म जो शरीर यादि कोन्हे असांखे, उहे मिट माइट परिवार यादि कोन्हे, त हिन जन्म जो शरीर उन सां जुड़ियल वरी घर मकान ज़मीन जायदाद संपत्ति विपत्ति, बाप रे छा छा तारूं जोड़े रखियूं। छा पंहिंजो आहे? जो तन उपजा संग ही सो भी संग न होया। हा, राम पंहिंजो आहे, गोविंद पंहिंजो आहे, पहिरियों बि हो, हाणे बि आहे, अॻिते बि उहो ई पंहिंजो आहे। इन करे भीतर सां आत्मा सां उनजो भजन कर। हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्रुव महाराज जी पत्नी जेकी थी ब्रह्मी ऐं विला, 2 शादियूं कयूं उन्हनि, 2 धर्म पत्नियूं, ऐं पुट उन्हनि जो कल्प ऐं वत्सर। जॾहिं 36,000 साल गुज़री विया ऐं समय अची वियो निर्वाण जो, मथे वञण जो, त गंगा जी जे किनारे ते ऋषिकेश, गंगा जी जे किनारे ते ध्रुव महाराज सभिनी संतनि खे स्नान करे गंगा जी में प्रणाम कयो। ॾिसो, पहिरियों ई जंहिंजी मुक्ति रिजर्व थियल आहे, हाँ, पहिरियों ई जंहिंजो मोक्ष भगवान मुख सां चई आहिनि, उहे बि पोइ बि संतनि में श्रद्धा था रखनि। इहा चइबी आहे भक्ति। इहो चइबो आहे निरअभिमानता। संतनि महात्मा जेके वेठा सभिनि खे प्रणाम था कनि ऐं प्रणाम करे अंत समय भगवान श्री कृष्ण जो ध्यानु धारे सिमरन था कनि, त गंगा मैया जी आवाज़ थी अचे, खल खल कंदी गंगा मैया वहे थी। हा, इन तरह सां आवाज़ अचणु लॻी त पोइ वरी ध्रुव महाराज उथिया उतां की ॿिए हंधि वेही भॼन कयां। जीअं वञण लॻा उथी करे त हिकिड़ी ॾाढी सुंदर कन्या आई। हे राजन, तव्हां काॾे था वञो पिया? हे देवी, हिते आवाज़ थी अचे गंगा जी, त मां ॿिए हंधि वेही करे भॼन कंदुमि। बसि निर्वाण समय साम्हूं आहे। न महाराज, तव्हां हिते ई भॼन कयो गंगा जे किनारे ते। न हिते आवाज़ थी अचे। हाणे आवाज़ न ईंदी, हाणे आवाज़ न ईंदी, छो जो मां ई गंगा आहियां। बोलो गंगा मैया की। गंगा मैया खे बि भक्ति करण वारे जो केतिरो ख्यालु आहे। डोंगरे जी महाराज पंहिंजे श्रीमद भागवत कथा में चवनि था, आज भी गंगा वहाँ शांत बहती है। ध्रुव टीला ॾिसो, हरिद्वार वञो, ऋषिकेश में जाते ध्रुव महाराज जो स्थान आहे, अॼु बि उते गंगा मैया जी आवाज़ स्तब्ध अथव, आवाज़ कोन्हे, शांत थी वहे गंगा मैया। बोलो भक्तवत्सल भगवान की। ये सभु ॻाल्हियूं त असांखे धारण करणियूं, महिमा सम्झणी आहे। भॼन करणो आहे, केवल ॿुधणी न आहे कननि सां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भजन कयो,
ध्रुव जी महाराज भगवान जो विमान हेठ लथो, पार्षद आया ऐं जीअं उन विमान ते भगवान चढ़ण लगा, यमदूत प्रकट थिया। महाराज की जय हो। तव्हां कीअं आया हो भाई? महाराज भगवान जो हिकिड़ो कानून ठहियलु आहे मृत्यु लोक जो। कहिड़ो भाई? कि हितों जेके बि वेंदा मुंहिंजे बिना न वेंदा, मृत्यु देवता जे बिना। इन जो अर्थ इहो थो निकिरे कि शरीर छॾे वञो, ऐं मृत्यु लोक आहे, शरीर न वेंदो गॾु। तव्हांजी जीवात्मा खे दिव्य शरीर मिलंदो भगवान जहिड़ो। ध्रुव महाराज चवनि था अच्छा अच्छा, मतिलबु तव्हांजे स्पर्श बिना नथा वञी सघूं? हा महाराज, तव्हां बि पालन कयो। ज़रूरु पालन कंदासीं, तव्हांखे स्पर्श करे बिना न वेंदासीं। साम्हूं विमान बीठो आहे, हेॾे ध्रुव महाराज वेठा आहिनि, विच में मृत्यु देवता। ख़बर अथव छा थियो? मृत्यु देवता जे कंधे ते पेर रखी करे ध्रुव महाराज छलांग लगाए वञी विमान ते वेठा। बोलो ध्रुव जी महाराज की। ही भगवान जा भक्त है भगवान। शरीर न छॾियो आहे ध्रुव महाराज, सदेह वया। जे मीराबाई सदेह वई, तुकाराम सदेह वया, गायब थिया। गुरु नानक देव महाराज सदेह विया। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्रुव महाराज विमान में वेठा, कुछ विचार था कनि। पार्षद पुछनि था भगवान छा था वीचार कयो तव्हां, छा था सोचो? अरे मां सोचां थो जंहिं मूंखे भगवान सां जोड़ियो, भक्ति जी राह ॾेखारी, उहा मुंहिंजी माता काथे आहे? उहा माता, उनखे बि मोक्ष मिलणु खपे, उनखे बि श्री भगवान मिलनि। चयो महाराज असांजा भगवान ॾाढा दयालु आहिनि, तव्हां माता जी ॻाल्हि था कयो। भगवान जेके भक्ति कंदा आहिनि कम से कम उन्हनि जा 21 कुल तरी वेंदा आहिनि। साम्हूं त ॾिसो महाराज, तव्हां खां पहिरियों विमान ते केरु वेठी आहे? ईअं नज़र साम्हूं कनि विमाननि ते, ऐं हिकिड़े विमान ते, सुंदर विमान ते उनजी माता सुनीति विराजमान आहे। बोलो सुनीति महारानी की। तरी भागवत जो पहिरियों श्लोक चयूं, भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम बपू एक, इनके पदवंदन किए नाशे विघन अनेक। अद्भुत श्लोक। भक्ति हिकु, ॿियो भक्त, टियों भगवान, चौथों सतगुरु। ॾिसो सतगुरु अची विया। भ अक्षर, भक्ति भक्त भगवान त जुड़ियल आहिनि, चौथों सतगुरु। इनखे बि अलॻि न सम्झो, 4 नाला आहिनि, तत्व हिकु ई आहे। चओ हरे राम। ये बर्फ़ छा आहे? पाणी आहे। पाणी त पाणी आहे, बर्फ़ छा आहे? पाणी आहे न। ओस जेकी किरंदी आहे उहा छा आहे? उहा बि पाणी आहे। जल बि पाणी आहे, बर्फ़ बि पाणी आहे। भाप छा आहे? गरम थी करे जेकी निकिरंदी आहे उहा बि पाणी आहे। नाला अलॻि, भाप ओस बर्फ़ आहिनि सभु पाणी। त अहिड़ी तरह सां भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बप एक, तत्व हिकु ई सम्झो, भेद न कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते वंश परंपरा ॾिसो हलंदी थी अचे, ब्रह्मा जी रचना कई, हा न। हाणे अॻिते कथा थी अचे पई, महान भागवत पृथु जी महाराज, उहे कीअं प्रकट थिया तव्हां हैरान थींदव। हिकिड़ा राजा थिया, उनजो नालो राजा वेन। ॾाढा पापी राजा, पाप करण वारा। सॼी प्रजा परेशान थी वई, ॾाढो सम्झायूं न सम्झा। उहे छा चवंदा? भगवान जी पूजा बंदि, ये भंडारा वंडारा बंदि। त भैया कंहिंजी पूजा कयूं? चयो मुंहिंजी पूजा कयो। तव्हांजी छो कयूं? चई राजा सर्वदेवमय आहे। राजा देवमय आहे त असली देवता जी पूजा बंदि, शरीर जी तव्हांजी पूजा कयूं। तव्हां राजा हुजो, जनक महाराज वांगुरु राजा राम हुजो त पूजा कयूं। नास्तिक माण्हू, पापी माण्हू, उन जी पूजा कयूं। चवंदो वधीक बकवास कंदो त फांसीअ ते चाढ़ींदोमांव। चओ हरे राम। अत्याचार कया। हिकिड़ी संतनि जी टोली आई, उन सम्झायो राजा वेन सम्झी वञो त ठीकु आहे, न त संतनि जे हुंकार सां ई प्राण निकिरी वेंदो तव्हांजा। चई धमकी कंहिंखे था ॾियो? ख़बरदार, राजा ई भॻवानु आहे, अदब सां ॻाल्हायो। मुंहिंजी मूर्ति ठाहियो, मुंहिंजी पूजा कयो, मां ई भॻवानु आहियां। संतनि चयो ई कोन, हे न सम्झंदो।
आचमन कयूं, जल खयूं, मंत्र पढ़ियूं, ठगा कयूं, उते ई उन जा प्राण निकिरी विया। राजा वेन जी मृत्यु थी वई। चओ हरे राम। हाणे भाई राजा जे बिना त राज कीअं हले? डाकू चोर हिननि जो बोलबालो थी वेंदो आहे, लूटण लॻंदा आहिनि। प्रजा चवणु लॻी महाराज कोई राजा त हुजे। ठीकु आहे, हिकु कमु कयो, हिन वेन जी जंग जो मर्दन कयो, थोरो घुमायूं उनखे मर्दन कयूं त हिकिड़ो कारी रंग जो पुरुष निषाद प्रकट थियो। वरी ॿी जंग खे मर्दन कयूं त उन मूं साक्षात भगवान पृथु जी महाराज प्रकट थिया। बोलो पृथु जी भगवान की जय। ये भगवान जे 24 भगवान जे विशेष अवतारनि में नी पृथु जी महाराज भगवान जा आंशिक अवतार। चओ जय श्री कृष्ण। ये समझो भक्ति के रूप में इन्हनि अवतार वरतो आहे। अहिड़ा भागवत ॾिठूं त पूरी धरती तहस नहस थी वई आहे। अरे वन संपत्ति समृद्धि अन्न धान्य सभु गायब थी आहिनि। ॾाढो दुखी थिया। भगवान के यादि करे धरती माता जे पोयों डुकिया। पृथ्वी माता साक्षात प्रकट थी चवण लगी राजा मां छा कयां? अधर्म जॾहिं वधी वेंदो आहे त मां संपत्ति ऐश्वर्य समृद्धि अन्न धान्य सभु लिकाए छॾींदी आहियां। हे पापी वेन पैदा थियो इन करे थियो आहे। लेकिन हाणे भक्ति हलंदी, यज्ञ हलंदा, धर्म हलंदा। माता तू सब प्रकट कर। ठीक है मां तैयार आया। गौ माता जो रूप धारण कयो। वसुंधरा पृथ्वी माता ए मनु जी महाराज बछड़े के रूप में ए सजी धन धान्य समृद्धि अन्न प्रकट थियो। सजी धरती हरी भरी थी वई। चो हरे राम। कई यज्ञ कया पृथ्वी जी महाराज। खूब भक्ति हली, राम राज करे छॾियो। हरे कृष्ण। 100 यज्ञन जो आवाहन क्यों? 100 यज्ञ करना है। 1 2 10 20 50 60 70 80 90 99 यज्ञ क्यों? राजा इंद्र थर थर कांपण लगो तो भैया ये लगे तो इस स्वर्ग जा राजा ठहंदा इन करे था कन। उनजो सिंहासन पहिरियों ही हिलंदो आहे। चओ हरे राम। जबकि वो सिंहासन न पिया पाइण चाहिनि, वो तो प्रभु जो दर्शन पिया करण चाहिनि। तॾहिं त यज्ञ हलंदा। यज्ञ में भगवान प्रकट थी वेंदा। यज्ञ भी नारायण भगवान जो रूप आहे। यज्ञ नारायण नारायण हरि हरि। 99 यज्ञ थिया। चो जय श्री कृष्ण। भगवान अंतर्यामी समझी आ कि भैया मुंहिंजो भक्त आ, हे मुंहिंजे लाइ तो करे। राजा इंद्र कुछ भी वञी समझे ठीक आ, हे मुंहिंजो भक्त आ, छो मां 100 यज्ञ जो इंतजार कयां। अज श्री भगवान बिना 100 यज्ञ जे 99 यज्ञ में ही उते प्रकट थिया। बोलो भक्त वत्सल भगवान की। श्री भगवान प्रकट थिया, गदगद थिया, प्रेम सां आंसू वहाए करे चरण चुमण लगा भगवान जा। ॾाढी सुंदर स्तुति क्यों। भगवान भी भाव विभोर थिया। प्यारा तव्हां भक्तन मूंखे पंहिंजे वश में करे छॾियो आहे। हे प्रथु, हे राजा, पुट तोखे छा खपे? प्रभु तव्हां पक वरदान ॾींदव। अरे चो त ब्रह्मा जो लोक ॾेई छॾियां तोखे, चो त वैकुंठ ॾेई छॾियां। न न भगवान, मूंखे तव्हां हिकिड़ो वरदान ॾियो। अहिड़ो वरदान घुरियो अॼु तक कंहिं न घुरियो आहे। हे प्रभु, मूंखे तव्हांजी कथा ॾाढी प्यारी आहे। कथा में जेको अमृत आहे, रस आहे, ॿिनि कननि सां तृप्ति नथी थिए। हे श्री भगवान, मूंखे तव्हां 10,000 कन जो, 10,000 कन जो, जैसा मां निरंतर तव्हांजी कथा जो अमृत पीअंदो रहां। गदगद थी आहे भगवान। 10,000 कन जो अर्थ इहो आहे कि मां 10,000 गुना वधीक तव्हांजी कथा ॿुधां। ओतिरो भाव, उन्हनि जो तत्व, उन कथा जो आनंद, उन्हनि जो रस 10,000 गुना वधीक मां संभाले सघां, पी सघां। अहिड़ो वरदान ॾियो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चयो तथास्तु। हे प्रथु, तू भक्तन जो आदर्श ठहंदे। भक्त तुंहिंजी महिमा गाईंदा, भक्त तुंहिंजो उदाहरण ॾींदा कि कथा श्रवण। त पृथु महाराज 10,000 कन कथा जे लाइ घुरिया। वो काॾे सतयुग काॾे कलयुग। अॼु ताईं ॾिसो, अॼु जे जीवन खे बि पृथु महाराज जी इहा महिमा पतो आहे। जेके सत्संग सां जुड़ियल आहिनि उहे भगवान सां जुड़ियल आहिनि, सत्य सां जुड़ियल आहिनि। जेके न आहिनि उन्हनि जी ॻाल्हि न आहे। चओ जय श्री कृष्ण। अॼु बि पृथु महाराज जो भक्त वॾे आदर सां गुणगान कंदा आहिनि। बोलो श्री पृथु जी महाराज की। इन्हनि जे वंश में अॻिते प्रचेता गण थिया 10, जिन
भगवान जी भक्ति करण लाइ, नारायण भगवान जो दर्शन करण लाइ जीअं विया त एॾो गदगद थिया शिव भगवान की मुंहिंजे सांवरे जो भजन करण था अचनि। महाराज पहिरें ई ॾींहुं शिव भगवान उन्हनि खे दर्शन ॾेई छॾिया। बोलो भक्त वत्सल महादेव देवाधिदेव शंकर भगवान की। केॾा अद्भुत आहिनि भोले बाबा। ॾिसो भजन था करण वञनि, विष्णु भगवान जो दर्शन था ॾियनि शिव जी। भक्ति उन्हनि में स्थिर कई शिव भगवान। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पंजे स्कंद में कथा ईंदी आहे कि राजा प्रियव्रत उत्तानपाद जा जेके भावरत जिन जो नालो ॿुधो, उहे महान राजा बणिया। एॾा यशस्वी, एॾा अद्भुत उन्हनि में बल शक्ति ऐं योग्यता ज्ञान विज्ञान भरियल हुई कि अॼु बि उहा विज्ञान असांजे वैज्ञानिकनि वटि कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जॾहिं ॾिठो कि सूर्य भगवान 12 कलाक रोशनी था कनि, 12 कलाक राति थी वञे भई, मां 24 कलाक ॾींहुं कयां। सूर्य ते चढ़िया ऐं अहिड़ी विज्ञान अहिड़ो ज्ञान कि पाण ई ॿिया सूर्य ठही विया ऐं 12 घंटा सूर्य भगवान जे तरफ़ों ऐं 12 घंटा राति जा राजा प्रियव्रत रोशनी करे छॾी। हाणे राति थियणी बंदि थी वई। ब्रह्मा जी खे पतो पियो त भई हेॾे मृत्यु लोक में राति बंदि थी वई आहे, हिते जाते किथे ॾींहुं ॾींहुं आहे। हाणे 24 कलाक जो ॾींहुं न रहियो आहे, 12 महीने जो ॾींहुं ठही वियो आहे। ब्रह्मा जी थिया इहो कीअं थींदो भाई? चए महाराज महान विज्ञानी ज्ञानी भक्त प्रियव्रत महाराज ईअं कयो आहे। तॾहिं ब्रह्मा जी उन्हनि खे सम्झायो, वॾनि सम्झायो, तुरंत मञी विया। लेकिन उन्हनि जेको रथ खणी करे परिक्रमा कई, 7 समुद्र बणिजी विया उन्हनि जी परिक्रमा सां। चओ जय श्री कृष्ण। 7 द्वीप बणिजी विया अलॻि अलॻि, जंहिंमें जम्बू द्वीप भारत वर्ष। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। इन्हनि जे वंश में अॻिते थिया नाभि, राजा नाभि, राजा नभग नाभाग, राजा ऋषभदेव थिया जंहिंजा 100 पुट थिया। ऋषभदेव महाराज जंहिंमें जैन संप्रदाय अॼु तक हली रही आहे। चओ जय श्री कृष्ण। इन्हनि जा वॾा ऋषभदेव भगवान आहिनि। बोलो ऋषभदेव महाराज की। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ऋषभदेव महाराज अवधूत वृत्ति के प्राप्त थिया। अवधूत वृत्ति समझो था, यानी शरीर में रही करे शरीर को अलग। अड़ी अड़ी गालियों लिखियल आहिनि भागवत में कि जेके अगरि मां तव्हांखे ॿुधायां त पोइ कथा के विश्राम ॾियणो पवंदो, उन ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ वरी अधु कलाक खपे। न त माण्हू ईअं पढ़ी वेंदो न भागवत त चवंदो हे छा लिखियल आहे, हे छा ईअं कीअं थियो, उहो छो थियो। चओ हरे राम। तॾहिं चयो आहे त संशय सर्प जे समान आहे। ॿाहिरि ईअं रहंदा कोई पागल आहे, हिनखे त ॿुधी कोन्हे, हिनखे त ज्ञान कोन्हे, करे छा थो पियो। अरे बाप रे, जाते खाए थो उते ई विष्टा, उते ई लोटपोट, हे छा आहे। ऐं उन्हनि खे कहिड़ी ख़बर हो, शरीर खां अलॻि थी विया आहिनि ब्रह्म तत्व में। यादि रखिजो, हे ब्रह्मज्ञानी महात्मा ऋषभदेव महाराज, ब्रह्मज्ञानीअ जे पसीने में खुशबू ईंदी अथव। माफ़ु कजो, हे शास्त्रनि जी ॻाल्हि। ब्रह्मज्ञानी जे विष्टा में बि खुशबू ईंदी आहे। उनजी विष्टा बि उहा साधारण मनुष्य वांगुरु कोन्हे, गंदगी कोन्हे। हरे कृष्ण हे हरे। तो अड़ो ब्रह्म तत्व में हा अवधूत वृत्ति चइबी आहे कि बिल्कुलु स्वतंत्र, कोई विधि विधान भेद अभेद कुछ भी न। भोजन कंदा उते विष्टा भी कंदा, उन में लोटपोट भी थी वेंदा। केरु सम्झी सघंदो अहिड़े ब्रह्मज्ञानी महात्माउनि खे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गुरु गोविंद सिंह महाराज जन जी धर्म पत्नी पुछो त हिन ज़माने में भी कोई ब्रह्मज्ञानी आहे? हा, हाणे भी आहिनि। त दर्शन थींदो कि जॾहिं भोग साहब थींदो, आम लंगर थींदो, भंडारो हलंदो, उन में हिकिड़ो ब्रह्मज्ञानी असां वटि बि अचण वारो अथई। मां त इंतज़ारु करण लॻी, भोग साहब थियो, लंगर थियो, एॾी संतनि जी टोली वेठी हिक हिक खे ॾिसे। ऐं जेॾी महिल ॾिसे त गुरु गोविंद सिंह महाराज खां पुछी, भॻवान हे काथे ब्रह्मज्ञानी? हिन लाइन में आहे न, हिन ॿी लाइन में आहे न, टी लाइन में आहे न, आहे काथे? न आयो आहे, अची चुको आहे, काथे आहे? हिननि में
कोन्हे देवी वो ॿाहिरि वेठो आहे। प्रभु मूंखे दर्शन करायो, मां केॾनि ॾींहंनि खां इंतज़ारु थी कयां। अच्छा देवी हल मूंसां। ॿाहिरि वठी आ, बांह पकड़े करे ॿाहिरि ढुंढ हुयो जिते सेवादारनि पतलियूं इकट्ठियूं कयूं, जूठनि फिटी कई, उते कुता वेही करे उहा जूठनि चटनि पिया पतलुनि में। उन पतलुनि जे विच में हिकिड़ो कोई कपिड़ा फाटल पुराणा मैला कुचैला वार बिखरियल ऐं वेही करे मुस्कुराए करे उते भोजन करे रहियो पतलनि में, ऐं कुता बि चटे रहिया उते भोजन, पाण बि खाए पियो, कंहिं महिल कुतनि खे बि खाराए पियो छॾे। प्रभु काथे न ब्रह्म ज्ञानी थे, ये ब्रह्म ज्ञानी थे। राम 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 राम, हे ब्रह्म ज्ञानी, हे हरि, हे तो वीचारा लगे तो कुछ इन्हनि खे सम्झ बि कोन्हे, हे तो काथे वेही भोजन था कनि प्रभु, चई ब्रह्म तत्व में स्थित आहिनि। हिनखे राजा इंद्र जो बि सिंघासन ॾे न त हुननि खे परवाह न आहे, ऐं काथे वेही कुतनि सां भोजन था कनि तरी बि न घटिजंदा, राजा इंद्र जे सिंघासन ते वेही करे वधजंदा न, हे ब्रह्मा जो पद बि नथा चाहिनि, हे ख़ुदि ब्रह्म आहिनि। हरे राम। तरी तो स्वामी राम सुखदास महाराजन चवंदा आहिनि कि संत खे असां सुञाणूं त असां संतनि खां वॾा थी वियासीं। परीक्षा करण वारो वॾो हूंदो आहे। सभिनि खे प्रणाम, सभिनि जो आदर, सभिनि जो सत्कार। ना जाने किस रूप में नारायण मिल जाए। कयूं छा? जो संतनि जी पोयों पइजी वञो। चओ हरे राम। पोयों पइजी वञो यानी छा? ये न परेशान करे छॾियो उन्हनि खे। चओ जय श्री कृष्ण। संतनि जे पोयों यानी तव्हांजो कमु थी वेंदो। संतनि सां जुड़ियव त हिक न हिकु ॾींहुं सांवरे सां बि जुड़ी वेंदो। संत चवनि था पिया भाई, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी। ओ राम भजन में लाग रे, राम भजन में लाग रे तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद की बन गई। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद की बन गई। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। हरि कीर्तन में लाग रे, हरि कीर्तन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी।
कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो। होए तेरो बड़ो भाग रे, होए तेरो बड़ो भाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। आहा संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। आहा अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी, तेरी किस्मत खुलेगी। अच्छी बनेगी, तेरी किस्मत खुलेगी। ओ राम भजन में लाग रे, राम भजन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। ओ संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। ओहो संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। हाँ संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, बोलो श्री संत भगवान की, की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बाबा जन भजन लिखियो चऊं संत राम में भेद न कोई, वेदन जो आहे विस्तार। संत राम में भेद न कोई। श्री कृष्ण गोविंद। हरे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॾिसो भागवत में भगवान जी कथाऊं 10 स्कंद खां आरंभ अथव। श्री कृष्ण भगवान जी कथाऊं 10, 11, 12। 11 स्कंद में भगवान गोलोक धाम भी हली था वञनि। 10, 11, 12 टिनि स्कंदनि में पोइ महिमा वग़ैरह आहे, पर 9 स्कंद भक्तनि जी कथाऊं। भगवान पंहिंजो पाण खां पहिरियों भक्तनि खे स्थान ॾिनो आहे। अच्छा, श्री कृष्ण खां पहिरियों राम जी कथा ईंदो। 9 स्कंद में सूर्यवंश जे वर्णन में राम जी कथा पहिरियों ईंदी आहे। रामायण में श्री कृष्ण जी कथा कोन्हे, लेकिन भागवत में श्री कृष्ण खां पहिरियों राम जी कथा आहे। अगरि श्री कृष्ण खे सम्झणो अथव, ॾाढा भगवान विचित्र आहिनि, टेढ़ा छलिया, त पहिरियों राम जी मर्यादा खे सम्झणो पवंदो, तॾहिं कृष्ण सम्झ में ईंदो। चओ हरे राम। पहिरियों भक्तनि जहिड़ी भक्ति करणी पवंदो। राम जी ॾाढो सरल आहिनि, सम्झणु सरल आहे, ऐं कन्हैया खे सम्झणु ॾाढो कठिन आहे। राम जी के चरित्र अति पवित्र, श्री कृष्ण चरित्र अति विचित्र। श्याम सुंदर दास चवनि। चओ हरे राम। हे हरे। अच्छा, संत चवंदा आहिनि भागवत जो अर्थ छा आहे? भई हिकिड़ो अर्थ संत कढंदा आहिनि कि भ याने भक्ति, ग याने ज्ञान, व याने वैराग्य, और त याने त्याग। चओ जय श्री कृष्ण। बिल्कुलु ये 4 शयूं भागवत में आहिनि, पर इहो संपूर्ण अर्थ कोन्हे। माफ़ कजो, भागवत में इन्हनि जे अलावा भी धीरज, समता, प्रेम, करुणा, मुदिता जेके भी शुभ लक्षण थींदा आहिनि भक्तनि जा सभु श्रीमद भागवत महापुराण में। कुछ अहिड़ो आहे ई कोन जेको ॿाहिरि हुजे। चओ हरे राम। ॾिसो, भागवत भी आहे, भागवत रामायण भी आहे, ऐं भागवत भक्तमाल भी आहे। चओ हरे कृष्ण। ऐं जाते जाते गुरुनि ज्ञान ॾिनो आहे, जाते जाते श्री कृष्ण भगवान स्वयं ज्ञान ॾिनो आहे। त भागवत गीता भी आहे, भागवत गुरु ज्ञान भी आहे, गुरु गीता भी आहे।
और वेदन जो ज्ञान भी भागवत में आहे। वेदन जो असली सार निचोड़ श्रीमद भागवत महापुराण में आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। अॻिते भागवत में ॾाढी सुंदर कथा 5 स्कंद में भरत महाराज जी महान ब्रह्म ज्ञानी संत जंहिंजे नाले ते असांजे देश जो नालो भारत पियो आहे। बोलो भरत जी महाराज की। महान धार्मिक राजा सत्संग भजन कीर्तन करे प्रभु के पाइण जी इच्छा रखी करे पंहिंजे पुटनि पोटनि खे महल खे राज के छॾे करे पाण वन में हलिया भक्ति करण जे लाइ। वन में भक्ति कंदा हा। हिकु बार जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी हिरणी गर्भिणी हुई, गर्भ सां जल पीअण जे लाइ आई नदीअ में। शेर जी आवाज़ आई, शेर जी आवाज़ में डिॼी वई, काॾे वञा कीअं कयां, सिधो छलांग लॻाए छॾी नदीअ में। लेकिन उनजो गर्भ ॿाहिरि अची वियो किनारे ते। चओ हरे राम। नंढो सो हिरणीअ जो ॿारु उहो किनारे ते, और हिरणी वही वई नदीअ में, वही 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 काॾे ॿिए हंधि हली वई, और नदी पार करे काथे किरी वञी गुफ़ा में प्राण निकिरी विया। इहो नज़ारो ॾिठो भरत जी महाराज, जेके वन में पंहिंजो नंढो सो कुटिया ठाहे करे भॼन कंदा हुआ, अकेला भक्ति कंदा। दया अची वई, दया ॾाढी सुठी आहे। उन बालक खे खणी आया। ओ दैव विधाता, लॻे तो मूंखे इन जो पिता बणायो आहे, मां इन जी पालना कयां। हाणे नंढो सो हो, हिकु ॾींहं जो उन जी पालना कयूं, ठीकु आहे ओतिरे तक। लेकिन वॾो थी वियो, हाणे मोह पइजी वियो, हाणे उनजो ख़्यालु कनि। ऐं हुनजो बि ॿियो कोई हुयो कोन हो, उनखे ई सुञाणंदा। भरत जी महाराज खे हिरण सुञाणंदो, उनजो उन सां लगाव थी वियो। चओ जय श्री कृष्ण। हाणे धीरे धीरे करे आसक्ति वधंदी वई, मोह वधंदो वियो। हिरण थोरो वॾो थियो, खेॾण लॻो, कुचाल भरण लॻो, टपा ॾियण लॻो। महाराज वीचारा वेही करे अखियूं बंदि कर, गोद में अची करे हिरण जो बच्चो वेही रहे, एक बट बजाएसि त ईअं सम्झी वञे, कन खड़ा करे बिल्कुलु जीअं ऋषियुनि जा नंढा नंढा ॿार हूंदा आहिनि, सावधान। तव्हां ॾिठा न ऋषि बालक हूंदा अथव, ॾाढा मर्यादा में सभु सम्झंदा अथव। हिन महिल बि कई संत महात्मा ब्राह्मण जेके न, उन्हनि जा ॿार ॾिसो संस्कृत में ॻाल्हाईंदो, पूरी गीता ॿुधाए छॾियो न 10 साल जा ॿार। हरे कृष्ण। इस्कॉन में वञो, एतिरा एतिरा ॿार नंढा, एतिरा 5-5 साल जा, धोती पाए, कुर्तो पाए, ठोड़ा चोटी रखी करे, हे जो हरे कृष्ण गाए नचनि था वेठा। और ॾिसण में केॾा बढ़िया लॻंदा आहिनि। तुलसी कंठी पातल आहे, जनेऊ पातल आहे, चोटी रखियल आहे, हरे कृष्ण आहे, गीता जा भागवत जा श्लोक। कोई कथा पुछोसि त ॿी लाइन पाण ॿुधाए छॾींदो। यानी उनजा माता पिता एतिरा अॻिते आहिनि की उन्हनि ॿारनि खे भक्त ठाहियो आहे। हरे कृष्ण। बिना माता पिता जे न कोई कोई विरला हूंदा अथव। जीअं हिरण कश्यप जो पुटु प्रहलाद बणिजी वियो, चओ जय श्री कृष्ण। पर अहिड़ा बि हूंदा अथव, पुलस्त महाराज जो पुटु रावण बणिजी वियो। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे भरत महाराज पालन लालन करण लॻा, लेकिन मोह पइजी वियो, अची वेही रहे। हाँ, केॾी महिल उनखे खोजाइनि, केॾी महिल सिंह खणी उन्हनि खे खोजाए, केॾी महिल वेहनि ध्यानु कनि, योग कनि त ध्यानु अचे काॾे हली वियो, जंगल में त न हली वियो, शेर वेर न खाई वञेसि। भॻवान जो ध्यानु हटाए हिरण में लॻी वियो। हाणे इहो क्रम हलणु लॻो। समुंदा खणणु वञनि त हिते न कोई अची वञे, हिनखे परेशान न करे, कंधे ते विहारे वञनि उनखे। समुंदा खणी अचनि, घास खणी अचनि, गुल खणी अचनि, पूजा कनि। अहिड़ी हालति थी वई। हिकु ॾींहुं ॾाढी देरि न आयो, हेॾे समय पूरो थी वियो, भरत महाराज जो अंतिम समय हो। उहो हिरण काॾे हली वियो, हिरण जो ॿारु। हाणे हिरण जे लाइ सोचणु लॻा, काॾे हली वियो, कंहिंसां लड़ाई त न करे आयो, ओॾे झगड़ो करे आयो। हिरण खून पई निकिरे थोरी सी, साम्हूं अची करे ॾिठी त मुंहिंजा पिता भरत महाराज हे त बसि प्राण निकिरण वारा आहिनि। हिरण खे ॾिसी करे मुंहिंजे पोइ हिन जो केरु ख़्यालु कंदो। हा, वीचारो केॾो प्यारो सुंदर, मां ई त आहियां हिनखे संभालण वारो। हिरण खे ॾिसी करे हिन जी माउ बि हली वई। ओहो, प्राण निकिरी विया। हाणे ध्यानु ॾियो, तॾहिं चवंदा आहिनि एक भक्तिर विशिष्यते, हिकिड़ी भॻवान जी भक्ति कयो, केवल भॻवान में ध्यानु ॾियो। एक ही साधे सभु सधे, सभु साधे सभु जाए। भॻवान हरीअ खे पाइण हलिया, हिरण में जान अटकी वई, अगली योनि हिरण जी मिली वई। चओ हरे राम। तव्हां चवंदव पोइ बाक़ी भक्ति काॾे वई, सत्संग काॾे वियो? भाई अंतमती सा गति सूत्र आहे। लेकिन जेकी भक्ति कयूं त जेको असांखे न मिलियल आहे, उन्हनि खे पिछलो जन्म यादि हो।
हिरण जे योनीअ में बि पछताइनि था, पश्चाताप था कनि, हरी हरी घास नथा खाइनि, हरा पत्ता नथा खाइनि, छॾे छॾियऊं, माता खां अलॻि थी विया, वरी हिन में न मोह पइजी वञे, चओ हरे राम। पाणी जे अंदरि बि था रहनि, भॻवान खे यादि था कनि, प्रभु मूंखे क्षमा कर, और ॾाढो जल्दी उन्हनि शरीर जो त्याग करे छॾियो, योनी छॾिजी वई। करुणा निधान भगवान अगलो जन्म उन्हनि खे ब्राह्मण जे कुल में ॾिनो। हाणे सावधान, हाणे टई जन्म यादि आहिनि, हे ब्राह्मण जो जन्म आहे, पिछलो जन्म हिरण जो, छो ठहियमि हिरण खे यादि कयो, हरीअ खे छॾियो, पुटनि जो मोह छॾे आयमि, हिरण जे ॿार में मोह करे छॾियो, बसि हाणे सावधान, हाणे पंहिंजे पीउ में बि मोह न रखंदुमि, पंहिंजे माउ में बि मोह न रखंदुमि, प्रेम कंदुमि, सॼे संसार सां प्रेम आहे, सॼे संसार जी सेवा कंदुमि, लेकिन ॿाहिरि ईअं रहंदुमि जीअं कोई पागल रहंदो आहे, ॻाल्हाए ॾिन। पिता ॾाढो प्यारु कयो उन सां, 6 महीना उनखे लगातार 3-6 महीना गायत्री मंत्र पढ़ाइण लॻा। हारियो पिता पढ़ाई पढ़ाई, हारजी आहे पिता, गायत्री मंत्र न पढ़ी सघिया, न पढ़ी सघिया अहिड़ी ॻाल्हि न आहे, हुननि खे त कई यादि हुयो पिछले जन्म जो, पर पढ़नि नथा। माता जो मोह बि कढी छॾियऊं। भाउर चयूं बाबा तव्हां हिन जे पोयों पिया, कंहिं निकमो कंहिं कम जो कोन्हे, छॾे छॾियोसि, चओ हरे राम। धीरे धीरे माता पिता बि गुज़ारिया, हाणे भाउर चवनि था हे त कोई कम जो कोन्हे, भाउ बि चिलायसि थी पई, आख़िर जेको कमु चवनि था करे था छॾनि, रोटी जेको जूठनि थो मिले चुपचाप खाई था छॾनि, जेको बि कोई बि कमु चए करे था छॾनि, ॻाल्हाइनि ई नथा, उहो अति ज़रूरी थी वञे, ॾाढो ज़रूरी त 1-2 शब्द ॻाल्हाइनि था बसि। चओ जय श्री कृष्ण। खेत जी रखवाली ते रखियऊं त खेत जी रखवाली करण लॻा, जेको कमु चवनि उहो कमु करण लाइ तयारु वेठा आहिनि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे सात संगत जी, चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो डाकू हुयो जेको उन पंहिंजे पुट जे थियण जे लाइ माता देवीअ जे साम्हूं बलि ॾियण जे लाइ तयारी कई, बलि ॾियण जे लाइ। माता कॾहिं बलि न घुरंदी आहे, उन पंहिंजी तयारी कई, हिकिड़े माण्हू खे पकड़े आया, ऐं बलि ॾियण जो समय हो, जेॾी महिल उनखे मौक़ो मिलियो, रफू चकर थी वियो, तो जंहिंखे बलि ॾियणी उहो सम्झियो त हाणे हिते खाराए पीआरे करे मुंहिंजी बलि ॾियण वारा आहिनि, डाकुनि खां भॼी वियो तुरंत। और सरदार चई अरे जंहिंजी बलि ॾियणी हो त भॼी वियो, ॿिए कंहिंखे पकड़े अचो। डाकू आया घुमंदे घुमंदे त ॾिठूं त भरत महाराज वेठा आहिनि, त हटो कटो आहे, बढ़िया आहे, उनखे पकड़ियऊं, हल असां सां गॾु, तुरंत पाण ई हली पिया, ईअं त बढ़िया आहे, सिधो साधो, हिन सां ज़बरदस्ती न करणी पई। ऐं उते अची विया जिते डाकुनि जो सरदार वेठो, सनानु कराए, मालाऊं पाए, प्रसाद खाराए उनखे, ऐं चयूं बसि हाणे तयारी कयो हिन जी बलि जो। अंबे माता ॾिसण लॻी, ओहो हे कहिड़ा नीच आहिनि, मुंहिंजे लाइ त सॼो संसार संतान आहे, मां कंहिंजे लाइ चाहींदी भई हिक खे बलि ॾे, ऐं हिकु बलि ॾे, ॿियो वठे बलि उन जी, ऐं नालो मुंहिंजो, मुंहिंजे लाइ त सभु संतान आहिनि, हे कहिड़ा नीच आहिनि। ऐं वीचारे परम भागवत खे पकड़े आया, ब्रह्म ज्ञानी संत खे, ओहो हिन जी बलि थी त मूंखे बि पाप लॻी वेंदो, हरे राम। हे त मुंहिंजा असली पुट आहिनि, बालक आहिनि, तलवार खणी करे आया, मस्तक हेठि कर, मस्तक हेठि करे छॾियो, हरीअ जी इच्छा आहे अगरि हिते प्राण वञनि काई ॻाल्हि न आहे, सुठी ॻाल्हि आहे, मां प्रभु खे यादि थो कयां। भरत महाराज सर झुकाए छॾियो, कोई रोक टोक न कई, ॻाल्हायो त कोन। जीअं कटार खई त अंबे माता उन मूर्तिअ में साक्षात प्रकट थी वई, बोलो जगदम्बे मैया की जय। हाणे ॾिसो, पापी हुया, कोई धर्मात्मा न हा डाकू, लेकिन उन मूर्तिअ में प्रकट थी माता, उन्हनि जी कटार खणी करे उन्हनि जी तलवार सां उन्हनि जा सिर लाहे छॾिया। केरु थो चए मूर्ति आहे, केरु थो चए मूर्ति आहे? भरत महाराज कोन चयो अंबे माता हे ॾिसो छा था कर, मुंहिंजी रक्षा कयो, कुझु न चयो, लेकिन माता प्रकट थी वई, ख़ूब आशीर्वाद ॾिनी। भरत महाराज प्रणाम करे अॻिते हली आया। अहिड़ा ब्रह्म ज्ञानी, मौत मिले त राजी, जीवन मिले त बि राजी, बिल्कुलु समत्वम योग स्थिति उन्हनि जी थी वई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वरी अची वेही करे बढ़िया पंहिंजो भजन करण लॻा। हिकु ॾींहुं राजा रहूगण ब्रह्म ज्ञान जे तलाश में घुमण लॻो त कपिल भॻवान मिलनि त मां ब्रह्म ज्ञान पायां। सवारी खणी थो अचे, पालकी वञे थी, 4 कार, हिकिड़ो पइजी वियो बीमार, पालकी रुकी पई, चयूं चोथों ॻोल्हियो कहार,
चारों तरफ ॾिसण लॻा त भरत महाराज नज़र आया। कार चऊं यार हो त बढ़िया हटो कटो वेठो आहे यार, वठी अचिस। भरत महाराज खे चऊं हलो तव्हां पालकीअ में राजा वेठा आहिनि ऐं तव्हांजी ज़रूरत आहे, चुपचाप हली आया भरत महाराज। अची करे पालकी पकड़े छॾियूं, हलण लॻा। जनेऊ पुराणो मेरो थी वियो आहे, ब्राह्मण जा चिन्ह आहिनि, राजा ध्यानु ई कोन ॾिनो, जोते छॾियो पालकीअ में। हाणे जीअं हलिया अॻिते त हो त पंहिंजे ताल में हलनि पिया, रिदम में। भरत महाराज ॾिठो साम्हूं किवलियूं अची वयूं त थोरो बीह रहिया। टिनि जी गति आई, चौथे जी बदिलजी वई त झटको लॻो पालकीअ खे। वरी अॻिते ॾिठूं कीड़ा था घुमनि त सिधो छलांग लॻाई, चओ हरे राम। ठका वञी थोरी टकराई पालकीअ सां। राजा अरे कीअं था हलो? चई महाराज असां न हे। वरी थोरो अॻिते हलिया त वरी छलांग लॻाई। भरत महाराज हाणे त मथो टकरायो, परदो हटायो। राजा चवणु लॻो अरे छा था कयो पिया? हा तव्हांजो भउ निकिरी वियो आहे छा? न न महाराज असां न, हे नओं आयो आहे पालकीअ में, हे जेको नओं आयो आहे न इनखे हलणु नथो अचे। हे ईअं न हो चोथों कार न बीमार पइजी वियो, हिनखे असां लॻायोसीं, हिनखे कोई आइडियो कोन्हे सरकार, हिनखे हलण जो तरीक़ो कोन्हे, हे बिना इंटरव्यू जे अची वियो आहे, इंटरव्यू ॾिनो ई कोन्ह अथई। चओ हरे राम। कोई जॉइन कबी आहे, कोई सर्विस वग़ैरह त इंटरव्यू वठंदा आहिनि न। हू काॾे ब्रह्म ज्ञानी महात्मा, हो पालकी असली त उहे था खणनि जीवन जी रक्षा करे। राजा खे गुस्सो आयो, मां राजा आहियां, अहिड़ो दंड ॾींदोमांइ न होश ठिकाने अची वेंदे। मां चाहियां त हिन महिल तोखे मृत्यु दंड ॾेई थो सघां पियो। भरत महाराज कुझु न चयो, वरी अॻिते गुस्से में अची विया। राजा घटि वधि ॻाल्हायो। हा वरी जॾहिं चयो कि तुंहिंजी बिल्कुलु मां हिन महिल ई सजा ॾियां, मृत्यु दंड ॾियां, मां खल खीचाए छॾियां, कोड़ा हणायां, त खिलण लॻा भरत महाराज। चवण लॻा महाराज तव्हां पीसियल खे छा पीसींदो? मतिलबु कि पहिरियों शरीर मिटी आहे, हुनखे छा मिटी कंदो तव्हां? इहे त पहिरियों बि कोन हो, पोइ बि न हूंदो, ऐं हिननि जी मृत्यु त लिखियलु आहे पंहिंजे समय ते थींदी, जंहिं कारण सां हुन सां थींदी। त हिन में तव्हां केरु आयो आहे? जीवन ॾियणु वठणु त उन मालिक जो कमु आहे। तव्हां पाण खे राजा था सम्झो, कुझु समय पोइ तव्हांजो शरीर न हूंदो, पहिरियों बि न हो। केरु राजा? राजा त राम आहे। अहिड़ी ॿ चारि ॻाल्हियूं ब्रह्म ज्ञान जी चयूं, पोइ जो उनखे ॾिठो त हा अहिड़ो ज्ञान त वॾनि वॾनि किताबनि में कोन पढ़ियो आहे आज तक। छलांग लॻाई, वरी जनेऊ ॾिठई, चोटी ॾिठई, महाराज दंडोत, रोअण लॻो कन पकड़े करे। महान अपराध थियो। विप्रदेव महात्मा खे, कोई ब्रह्म ज्ञानीअ खे मां हिन में जोते छॾियो आहे, बार बार क्षमा थो घुरे, काई ॻाल्हि न आहे, तूं शरीर जो अपराध कयो आहे। महाराज तव्हां कपिल भॻवानु आहियो? केरु आहियो? मां त ब्रह्म ज्ञान जे तलाश में पियो वञा। तूं ब्रह्म ज्ञान थो पाइणु चाहे, करणी अहिड़ी करणीअ सां ब्रह्म ज्ञान मिलंदो आहे। किरी पियो चरणनि ते। भरत महाराज पोइ ॾाढो सुंदर उन्हनि खे ज्ञान ॾिनो आहे। भागवत तव्हां वेही करे कंहिं महिल विस्तार सां पढ़ो, ॾाढो बढ़िया सुंदर ब्रह्म ज्ञान ॾिनो। ऐं राजा रहूगण बार बार वंदन था कनि उन्हनि खे, कुझु सुवाल पुछा, उन्हनि जो बि उन्हनि जवाबु ॾिनो। कृतकृत्य थी आहे। कृतकृत्य चइबो आहे कि जंहिंखे ॿियो कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे, बसि पूर्ण संतुष्ट आनंदित थी आहे। इन तरह सां भरत महाराज परम ब्रह्म ज्ञानी, ब्रह्म ज्ञान पाए करे 3 जन्मनि में साक्षात परमात्मा खे पाए वरितो। अहिड़े महात्मा जे नाले ते असांजे देश जो नालो अथव भारत देश। बोलो भरत जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सुभाणे अगरि तव्हां जल्दी अचो त तव्हांजो ॾाढो फ़ाइदो थींदो। जेके 6 बजे पहुची वेंदा आहिनि, 7 बजे 7:30 बजे अचण वारनि जो उहो फ़ाइदो मिस थी वेंदो। सुभाणे आरंभ में ई तव्हां वर्णन ॿुधंदव 14 लोकनि में नरक लोक जो वर्णन। नरक लोक जो तव्हांखे नज़ारो घुमी वेंदो। इहो नरक लोक छा आहे, कीअं आहे, काथे आहे, कहिड़े कहिड़े कम जी कहिड़ी कहिड़ी सजाऊं मिलंदियूं। चओ हरे राम। सुभाणे समय ते अची करे अजामिल महाराज जी कथा ऐं इहो प्रसंग तव्हां ॿुधंदव त इहो ॿुधण सां शुकदेव भॻवानु चवनि था माण्हूअ जी पापनि मोह वृत्ति हटिजी वेंदी आहे। चओ हरे कृष्ण। ईअं ई न आहे, भागवत जे हिकु हिकु अध्याय में वरदान मिलियल आहिनि। उहो गोपी गीत पढ़े भक्त ठही वेंदो, प्रेम अची वेंदो। हिकु श्लोक जे चौथाईअ में, हा चौथे हिसे में जॾहिं लिखियलु आहे त उहो नरकनि खां बची वेंदो। महाराज अहिड़ो लाभ आहे।
तो सुभाणे महिरबानी करे ठीक 6 बजे अची करे लाभ वठो। बोलो श्रीमद भागवत भगवान की। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पाप को पाप से तारती। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। हरि नाम यही, हरि धाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही। यही जग मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। यह सुख करनी, यह दुख हरनी, यह सुख करनी, यह दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को हरि बोल। पाप से है तारती। श्री राधे। बोलो श्री भागवत भगवान की। जय हो, वृंदा विपिन बिहारी लाल की। जय हो। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, सीताराम यही राधे श्याम यही, सीताराम यही राधे श्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। हाँ, पापियों को पाप से है तारती। ओ पापियों को पाप से है तारती।